फ़लस्तीन में इसराइल पारां जारहियत जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां सब्ज़ी मंडी खां कोडूमोडू चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरनि पारां हथनि में पार्टी जा झंडा खणी इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली में शरीक पीपी शहीद भुट्टो जे मरकज़ी रहनुमा इनायत उमरानी, मुनीर अहमद बिरोई, वज़ीर अली खोसो, मोहम्मद जान बिरोई, बरकत मीरजत, ज़ुल्फ़िकार मक्सी, हबीब बतूजो, रमज़ान बबर, रफ़ीक खोसो, जब्बार जोयो, बिलावल बिरोई समेत ॿियनि अॻुवाननि जे हथनि में पार्टी जा झंडा बिना फ्लैक्स कार्ड खणी इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त गुज़िरियल हफ़्ते खां गज़ा जे बेगुनाह अवाम ते तारीख़ जी बदतरीन बमबारी कई पई वञे। इलाइक़े जे नाकाबंदी समेत पाणी, बिजली, इंटरनेट ते बंदिश करे उन्हनि खे दुनिया परे रखियो वियो आहे। फ़लस्तीन जे मासूम अवाम जी नस्लकशी कई पई वञे। इसराइल पारां तारीख़ जो बदतरीन जंगी ॾोहु आहे, जंहिं जे ख़िलाफ़ पूरी दुनिया जा मुस्लमान ऐं गैरत मुस्लिम सरापा एहतिजाज आहिनि। इन करे अॼु पीपल्स पार्टी शहीद भुट्टो वारा ॿिए रोडनि ते एहतिजाज लाइ निकिता आहिनि। हुननि अवाम खे अपील कई त हू हिकु थी करे क़ब्ल अवल जे हिफ़ाज़त करण वारनि मुजाहिदीन ऐं फ़लस्तीन मुस्लमाननि लाइ रोडनि ते निकिरी अचनि, फ़लस्तीन जे मज़लूम अवाम जी हिसनि जो आवाज़ बणिजनि।